इबरत टेलीविज़न नेटवर्क सां गॾु आऊं आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासि केली। हैदराबाद मां अवां ताईं ख़बर पहुचाए रहिया आहियूं त MQM पाकिस्तान हैदराबाद में इलेक्शन ऑफिस क़ाइमु करे छॾी आहे। डिप्टी कन्वीनर अनीस क़ाइम ख़ानी बाज़ाब्ता तौर इफ़्तिताह करे छॾियो। मुतहदा क़ौमी मूवमेंट पाकिस्तान जी डिप्टी कन्वीनर अनीस क़ाइम ख़ानी MQM पाकिस्तान हैदराबाद ज़ोनल ऑफिस में इलेक्शन ऑफिस जो इफ़्तिताह करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त MQM मिडिल क्लास माण्हुनि जी जमायत आहे। हिन चयो त पाकिस्तान जी सियासत महांगी थी वई आहे। चूंडनि में हिसो वठण लाइ किरोड़ रुपया खपनि। MQM अहिड़नि माण्हुनि जी चूंड कंदी आहे जेकी आम ऐं मिडिल क्लास माण्हुनि जी नुमाइंदगी कनि था। कराची में पार्टीअ जो पार्लियामेंटी बोर्ड ठही चुको आहे जेको उमेदवारनि जा इंटरव्यू करे पियो। हैदराबाद में बि ईंदड़ सूमर खां उमेदवारनि जा इंटरव्यू थींदा। हिन चयो त अॼु जी MQM अॻु खां वधीक मज़बूत आहे। 2024 जे चूंडनि में हैदराबाद में MQM वॾी कामयाबी हासिल कंदी। हिन चयो त 18 तरमीम बाद वज़ीर आज़म ऐं वॾे वज़ीर जे अख़्तियारनि जो सभिनी खे इल्मु आहे। कराची ऐं हैदराबाद मां वफ़ाक़ खे सभिनी खां वधीक टैक्स ॾिनो वेंदो आहे। हिन चयो त पीपल्स पार्टी 15 सालनि खां हुक्मरान जमायत आहे जंहिं शहरनि खे तबाह बर्बाद करे छॾियो आहे। हिन चयो त 2016 खां कुझु माण्हुनि खे लॻो त MQM टुटी रही आहे। 2023 में सभु इख़्तिलाफ़ विसारे असां हिकु थी विया आहियूं। तक़रीब खे इंचार्ज सिंध कमेटी अब्दुल वसीम, सलीम रज़ाक, ज़फ़र सिद्दीकी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। ग़ुलाम हुसैन ख़ासि केली, इबरत न्यूज़, हैदराबाद।